अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां ॾिसी रहिया आहियो धरतीअ जो आवाज़ ऐं प्रोग्राम दर्दमंदनि जो दिलि सां आउं आहियां अवां जो पंहिंजो मज़हर हबरू। दोस्तों, अॼु जे प्रोग्राम जी शुरूआति हिकु दिलचस्प वाक़े सां करणु घुरंदुसि। वाक़ियो कुझु हिन तरह आहे त हिकु बेरोज़गार शख़्स नौकिरी जे इंटरव्यू लाइ रेलवे खाते पहुतो। इंटरव्यू वठंदड़ साहब सवाल कंदे पुछियुसि, जेकॾहिं ॿ गाॾियूं हिक ई पटड़ीअ ते अची रहियूं हुजनि त तव्हां छा कंदा? नौकिरी जे उमेदवार चयो त आउं कांटो बदिलाए छॾींदुसि। इंटरव्यू कंदड़ हिकु ॿियो सवाल कंदे पुछियुसि, जेकॾहिं कांटो बदिलाए न सघो त? नौकिरी जो उमेदवार चयो, तंहिं सूरत में आउं ख़तरे जी गाॾी झंडी फड़काईंदुसि। इंटरव्यू वठंदड़ ठप हिकु नओं सवाल कंदे चयो त जेकॾहिं झंडी बि अव्हां खे हथ न अचे त पोइ? इंटरव्यू ॾींदड़ चयो त उन सूरत में आउं बत्ती खणी ड्राइवरनि खे ख़तरे खां आगाह कंदुसि। इंटरव्यू वठंदड़ चयो त जेकॾहिं तव्हांखे बत्ती बि हथ न अचे त पोइ? नौकिरी जो उमेदवार चयो त पोइ आउं पंहिंजे घर वेंदुसि ऐं पंहिंजे नंढे पुट खे वठी ईंदुसि। इंटरव्यू वठंदड़ निहायत हैरानगी मां पुछियो त तुंहिंजो पुट उते अची छा कंदो? बेरोज़गार शख़्स चयो त मुंहिंजे पुट खे हादसनि ॾिसण जो ॾाढो शौक़ु आहे, तंहिं करे आउं उहो शौक़ु अची पूरो कंदुसि। हासिल मक़सदु, हिन मुल्क जा हालात ऐं ॾींहों ॾींहुं बिगड़जंदड़ सूरतहाल ॾिसी इहो चई सघिजे थो त हिते कंहिं बि वक़्तु को वॾो हादसो पेश अची सघे थो, लिहाज़ा हादसनि ॾिसण जा शौक़ीन तयारु रहनि। दोस्तों, हिन मुल्क जे वॾनि मसइलनि मां हिन वक़्तु जेको अहम तरीन मसइलो आहे उहो आहे महांगाई, जंहिंजो जिन काफ़ी अरसे खां बेकाबू थी चुको आहे। महांगाईअ न रुॻो ग़रीब तबिके जो जीअण जंजाल करे छॾियो आहे, पर उन सां विचोलो तबिको पिणु काफ़ी मुतासिर थियो आहे। गुज़िरियल कुझु अरसे जो जाइज़ो वठण सां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त वेझे मादीअ में कंहिं बुरी तरह महांगाई में इज़ाफ़ो थियो आहे। उन जो मिसाल पूरे मुल्क जी पूरी तारीख़ में मिलणु मुश्किल आहे। दोस्तों, हिन मुल्क जे अजीबो ग़रीब निज़ाम जो जेको वधि खां वधि शिकार थिए पियो उहो आहे अवाम। टैक्सनि जी ॻाल्हि कजे त अवाम सुई सॻे खां वठी ब्लेड ताईं ऐं ब्लेड खां वठी दालियुनि ऐं लूण ताईं हर शइ ते टैक्स अदा करे पियो। सरकारी सतह ते जेका टैक्सनि जी उगाड़ी थिए पई उहा बि वधि खां वधि उन टैक्स जे मद में थिए पई जेका सरकारी मुलाज़िमनि ते इनकम टैक्स जे सूरत में मरी वञे पई, या विचोले तबिके ते विद होल्डिंग टैक्स जे नाले सां मरी वञे पई। असांजा सियासतदान जेके इलेक्शन खां अॻु क़ौम सां अलाए त कहिड़ा कहिड़ा वाइदा करे ईंदा आहिनि, हू चवंदा आहिनि त मुल्क में महांगाई आहे तंहिं करे मौजूदा हुक्मरान चोर आहिनि, मुल्क में बेरोज़गारी आहे तंहिं करे मौजूदा हुक्मरान चोर आहिनि, मुल्क में करप्शन लुटमार आहे तंहिं करे मौजूदा हुक्मरान चोर आहिनि। असां इक़्तिदार में अची इन्हनि सभिनी मामलनि खे ठीकु कंदासीं। इलेक्शन खां अॻु हू जॾहिं सियासी जलसनि खे ख़िताब कंदा आहिनि त हुन जूं ॻाल्हियूं एतिरियूं त मिठड़ियूं हूंदियूं आहिनि जो जलसे पूरे थियण बैदि बि जेको अवाम हूंदो आहे उहो वीचारो पंहिंजे कननि में आङुरियूं ॿोड़े
चूसे उन्हनि ॻाल्हियुनि में मिठाण पियो महसूसु कंदो आहे। पर इलेक्शन खां पोइ उन्हनि साॻियनि सियासतदाननि जो रवैयो अवाम सां वेगी औलाद जहिड़ो थी वेंदो आहे। वेगी औलाद जंहिंखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॿ वक़्तु ज़रूरत यादि कयो वेंदो आहे। हिन वक़्तु महांगाई जी सूरत हाल इहा आहे जो माण्हू पंहिंजे बचनि समेत ख़ुदकशियूं करे रहिया आहिनि। अलाए त कहिड़ा कहिड़ा मंज़र असांखे रोज़ु ॾिसणा पवनि था। ताज़ो कुझु ॾींहं अॻु हिकु सोशल एक्टिविस्ट सोशल मीडिया ते हिकु वीडियो अपलोड कई, जंहिंमें हिकु अहिड़ी फैमिली ॾेखारी वई जंहिं 15 ॾींहंनि खां कुझु बि कोन खाधो हो। फैमिली जे सरबराह जो चवणु हुयो त संदसि हिकु मासूम ॿारड़ी बुख वॻे फौत थी चुकी आहे। हिकु ॿी दर्दनाक वीडियो मुंहिंजे नज़र मां गुज़री, जंहिंमें हिकु औरत खे रोडनि ते भटकंदे ॾेखारियो वियो आहे। उनजी मंज़रकशी कई वई आहे ऐं उन औरत जो हुक्मराननि खे चवणु हुयो त ख़ुदा जेकॾहिं तव्हां ॿियो कुझु नथा करे सघो त मूंखे रुॻो एतिरो ॿुधायो 13,000 जो बिजली जो बिल आहे, इन जे अदायगीअ लाइ मां छा करियां। पंहिंजे ज़मीर खे मारे कंहिं अॻियां हथु वञी टंगियां या पंहिंजो जिस्म विकिणां। अफ़सोस, सद अफ़सोस। असांजा हुक्मरान जिन जी तर्ज़ ज़िंदगी ॾिसी, जिन जा शाही ख़र्च ऐं महिलात पसी, महसूसु ईअं पियो थिए त ही जेको डॉलर आहे असांजी सरज़मीन जे अधु हिसे ते उहो फुटंदो आहे, जॾहिं त बाक़ी अधु पाउंड उगाशींदी आहे। पर ग़रीब अवाम जी इहा हालत आहे जो मुल्क जी तक़रीबन अधु आबादी गुरबत जे लकीर खां बि हेठि पहुची चुकी आहे। असांजा हुक्मरान जेके इक़्तिदार में अचण खां पोइ हर रोज़ हिकु नओं यू टर्न वठंदा रहनि था, खेनि अवाम जे अहजनि, अवाम जे दर्दनि जो को बि अदराक कोन आहे। दुआ आहे त शल उहे पंहिंजे पुराणनि वाइदनि तरफ़ यू टर्न वठनि। हिन सां गॾु इजाज़त वठंदुसि। हक़ मौजूद, सिंध मौजूद।